वाह अज माती कुकड़ कीअं बांह कढनी आ। मां मरी त सघां थी पर पंहिंजी इज़त ते दाग कॾहिं बि न आणण ॾींदमि। हिसाब प्रेम न करा न इहो कूड़ आहे। दिलबर खान पंहिंजे पीउ सौट जो पलांद कयो मरण लाइ तयार थी वञ सिकंदर। मुझे ज़ालिम भाउ जावेद खे मारे छॾियो। सिकंदर खान अज तुखे दिलबर जे हथन खां कोई न तो बचाए सके। सिकंदर खान अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि। हैंड वॉश 120 रुपया किलो, हार्पिक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जी लाइन नंबर नोट करना 03138562 मशीन जी सारी गोलियों तुझे सीने ते हलाया। ने जागीर जे मामलन में तुझो को कम न वञे। ने बागा ख्याल असां अॻिते गटर खुलिया पिया जो शर्त दिसना ये जागीर दिसंदी जागीर पूरा मिठे जो कसमाई है खबर तो पुलिस मारे छो।